जय झूलेलाल। मां दीपक केसवाणी आहियां। मां तव्हांखे अॼु खां 1 साल पहिरियों हिकिड़ो वाक़ियो थियो उन जे बारे में ॿुधाइणु चाहींदुमि। अॼु खां 1 साल अॻु में असां हिकिड़ो इवेंट अटेंड करे रहिया हुआसीं जेको केशव सृष्टि में थी रहियो हुयो। ऐं उन इवेंट जे दौरान हिकु हस्ती स्टेज ते आई ऐं उन हस्ती उन पर्सनैलिटी स्टेज ते ईंदे ई सभिनी मुंहिंजे आसे पासे में जेके गॾु वेठल हुआ उन्हनि सभिनी जा वात खुली विया। छो वात खुली विया? छो त उहा हिकु यंग ब्यूटीफुल 61 सालनि जी मोस्ट ब्यूटीफुल लेडी हुई जेका स्टेज ते आई ऐं हुन पंहिंजे ब्यूटी जो ऐं फिटनेस जो हेल्थ जो सॼो राज़ ॿुधायो। त मूंसां गॾु जेके 2 फ्रेंड्स वेठी हुयूं, कविता ऐं संगीता, उहे हिकदमि उथी खड़ियूं थियूं कि 61 सालनि में काई हेतिरी सुहिणी लेडी कीअं थी सघंदी आहे। त हुन सां गॾु वञी करे फ़ोटो कढायूं ऐं जाम उन्हनि खे दिलि थी कि असां बि स्टेज ते वञूं, उन सां मिलूं, ॻाल्हायूं। त मूंखे बि दिलि थी, मूंखे चांस त मिलियो कोन स्टेज ते वञण जो, पर अॼु क़िस्मत अहिड़ी थी आहे कि दैट लेडी माला मनसुखानी, शी इज़ इन आवर ऑफिस, असांजे ऑफिस में आहिनि ऐं हू पंहिंजे हिकु किताबु जेको उन्हनि रिलीज़ करण वारा आहिनि उन जे बारे में ॿुधाइण वारा आहिनि। त मां माला मनसुखानी खे चवंदुमि कि उहो पंहिंजे जीवन जे बारे में ॿुधाइनि ऐं हुननि पंहिंजी ब्यूटी जो राज़ जेको आहे अॼु बि एतिरो ख़ूबसूरत कीअं थी सघंदा आहिनि ऐं उन जा कहिड़ा सीक्रेट्स आहिनि असां सां शेयर कनि ऐं पंहिंजे लाइफ जे बारे में कुझु ॿुधाइनि। Okay, thank you Deepak for having me here and thank you everyone. Jai Jhulelal. मां ग्रो यंगर ग्रुप हलाईंदी आहियां जेको मां सिंधी ऐं ॿियनि कम्यूनिटीज़ खे हेल्प कंदी आहियां। त इहे जेके लेडीज़ आहिनि, मां प्रोग्राम फिटनेस हलाईंदी आहियां 50+ जे लाइ। ऐं मूं 50+ इन करे चूज़ कयो बिकॉज़ जाम साल पहिरीं मुंहिंजी मम्मी ॾाढी बीमार हुई ऐं हुनखे डिमेंशिया थी। त घणो करे वॾी उमिरि में जेके स्पेशली जेके लेडीज़ देव स्ट्रगल्ड अ लॉट ऐं जाम अहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं, उन्हनि जे मथां ॾाढो प्रेशर आहे। उहो प्रेशर अलॻि हो ऐं हाणे जी लेडीज़ आहिनि उन्हनि जे मथां बि प्रेशर आहे। चवण जो मतिलबु आहे कहिड़ो बि प्रेशर हुजे सिहत ते ॾाढो इफ़ेक्ट थो करे। मां इन करे ही ग्रो यंग ग्रुप हलाईंदी आहियां जिते मां लेडीज़ खे फिज़िकली, मेंटली एंड स्पिरिचुअली हेल्प कंदी आहियां। त इन में मां छा कंदी आहियां, मां पहिरीं इन्हनि खे थोरो वार्म अप कराईंदी आहियां, एक्सरसाइज़िस कराईंदी आहियां, थोरी काउंसलिंग कंदी आहियां, टॉक कंदी आहियां ऐं जाम सारियूं एक्टिविटीज़ कंदी आहियां। सो फॉर एग्ज़ाम्पल मूं वटि जाम लेडीज़ ईंदियूं आहिनि। घणो करे लेडीज़ उहे आहिनि जंहिंखे हेल्थ इश्यूज़ आहिनि ऐं जेके नॉर्मल बि आहिनि। पर क्लासिक एग्ज़ाम्पल थी ॾियांव, मूं वटि हिकु लेडी हुई उन ग्रुप में जंहिंखे ब्रेन ट्यूमर हो ऐं हू वार्ड बॉय सां ॾाढो धीरे धीरे हिकु स्टेप खणी हलंदी हुई। त ॿियूं जेके लेडीज़ हुयूं जेके उन जे हिसाब सां सुठो करे सघनि थियूं, त उहे थोरो इरिटेट थींदियूं हुयूं भई मां हुनखे छो थी एतिरो टाइम ॾियां। त मां हिकु लेडीज़ जे मथां स्पेशल टाइम ॾींदी आहियां, मां कंहिंखे बि इग्नोर न कंदी आहियां। त हुन लेडी खे तमामु घणी तकलीफ़ हुई ऐं मूंखे लॻे थो 1.5 खां वठी इहो प्रॉब्लम हुअसि। त जॾहिं मूं इहो प्रोग्राम शुरू कयो, हुननि सां एक्टिविटीज़ कई, उहा ईंदी हुई पर घणो ध्यानु न ॾींदी हुई। त मां हुनखे चवंदी हुअसि जस्ट फील कंफर्टेबल। मां मतिलबु आई यूज़ टू रियली टच हर एंड जस्ट से डोंट फील एम्बेरेस्ड, जस्ट बी योर सेल्फ। त धीरे धीरे कंदे हुनखे मुंहिंजो सुभाउ वणियो, द वे मां हुनखे एक्सरसाइज़िस कराईंदी हुअसि त ॾाढी ख़ुशि थी। त मूं हुनखे 3 मंथ्स नॉन स्टॉप सॼे ग्रुप खे एक्सरसाइज़ कराई, जंहिंमें इन में 3 मंथ्स में जेके जेके लेडीज़ हुयूं ब्रेन ट्यूमर, आई हैड अ लेडी हू हैड पोलियो जेका 40 इयर्स ताईं घर खां कॾहिं ॿाहिरि न निकिती हुई, ॿी कंहिंखे कैंसर हुई, कंहिंखे नी रिप्लेसमेंट करे चुका हुआ ऐं कंहिंखे डिप्रेशन हो। त इहे जाम अहिड़ो ग्रुप घणेई हुयूं उन ग्रुप में। त आफ्टर 3 मंथ्स मूं जेका एक्सरसाइज़ कराई, 4th मंथ में मूं उन्हनि खे डांस एक्टिविटीज़ ॾिनी ऐं जो कि मां जाम प्रोग्राम्स बि कंदी आहियां एंड जेके माण्हू ॿिया बि प्रोग्राम्स कंदा आहिनि, मां उन्हनि खे चवंदी आहियां प्लीज़ मूंखे
10-15 मिनट्स स्टेज ॾियो त मां पंहिंजे सीनियर्स खे प्रेज़ेंट कयां एंड लेट देम शो देयर टैलेंट। त जॾहिं मूं इहो कयो हुननि खे पुछियो मान भई आर यू ओके भई डांस कंदियूं स्टेज ते, त हुन लेडी चयो मूंखे चेयर ॾिजो त पोइ मां वेही करे डांस कंदसि। त मूं चयो ओके। पोइ थोड़नि ॾींहंनि खां पोइ चयईं ओके चेयर न खपे, मां ईअं ई कंदसि, मां बीह रहंदसि। मूं चयो ठीकु आहे। द फाइनल डे ते जॾहिं ॾिठई सभु ड्रेसअप थी करे ऑल वे चार्ज्ड अप ऐं रेडी हुयूं, त चयईं लीव एवरीथिंग, मां पाण ई डांस कंदसि। त जॾहिं हिननि प्रोग्राम हेॾनि माण्हुनि जे साम्हूं परफॉर्म कयो ऐं मूंखे ख़बर न हुई हुननि जी धीअरूं अमेरिका में रहंदियूं आहिनि, त हू 3 महीननि जे लाइ हॉलीडे ते वियूं हुयूं। त जॾहिं आयूं हुननि ख़ुदि टेस्टिमोनियल ॾिनो ऐं हुननि जो ख़ुदि फिजियो सेंटर हूंदो हो। त मूं वटि इहो वीडियो आहे। त हुन चयो कि 4 महीननि में हिन जेको मिरेकल क्रिएट कयो ऐं मूं पंहिंजे मम्मी खे ईअं हलंदे चलंदे डांस कंदे ॾिठो, इट वॉज जस्ट अ मिरेकल। सो बेसिकली छा आहे, मुंहिंजो कमाल कान्हे, मां ख़ाली छा कंदी आहियां, उन्हनि में जेको टैलेंट आहे ॿाहिरि कढण जी कोशिशि कंदी आहियां। त इन्हनि लेडीज़ खे जेके 50+ आहिनि, घणो करे 60s 70s, जीअं जीअं वक़्तु गुज़रे थो, इन्हनि खे हिकु लविंग टच खपे। केरु माण्हू हुननि खे अहिड़ो खपे जेको ध्यान सां ॿुधनि, हुननि खे सम्झनि, हुननि जो प्रॉब्लम अंडरस्टैंड कनि। बिकॉज़ अॼु जी दुनिया एतिरी फास्ट आहे, कंहिंखे कंहिंजे लाइ टाइम कान्हे। ऐं मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टाइम ॾींदी आहियां सीनियर्स खे। मुंहिंजी मिशन आहे कि मां जेतिरियुनि लेडीज़ खे हेल्प कयां फिज़िकली, मेंटली ऐं स्पिरिचुअली, त मूंखे लॻंदो कि आई हैव डन समथिंग एज़ अ ह्यूमन बीइंग। हिन दुनिया में अची मूं कुझु सक्सेसफुल कमु कयो आहे ऐं इहो मां बिल्कुलु फ्री कंदी आहियां, कंहिंखां कुझु चार्ज न कंदी आहियां। हाणे ही ग्रो यंगर बुक आहे, मां चाहियां थी तव्हां सभु वठो। एमेज़ॉन, फ्लिपकार्ट, ई बुक ते जिते किथे अवेलेबल आहे। इहो ई सॼो फंड्स आहे न जेको आहे ग्रो यंगर में वेंदो, जेके मां एक्टिविटीज़ कंदी आहियां। मां ऑल्सो काउंसलिंग कंदी आहियां फॉर सुसाइडल पीपल जेके डिप्रेशन में आहिनि। त बेसिकली मां इहो ई कमु कंदी आहियां ऐं जाम NGO सां कनेक्टेड आहियां। मां हुननि खे वञी टाइम ॾींदी आहियां NGO में बि। एंड आई ऑल्सो हैड डन 1.5 साल अॻु में मूं नाना नानी दादा दादी अडॉप्शन बि कयो हो। बिकॉज़ आई अपील पीपल कि तव्हां अगरि अडॉप्ट नथा करे सघो त घटि में घटि महीने में, हफ़्ते में, 6 महीने में उन्हनि NGO में हिकु लेडी सां वञी पंहिंजो जीअं न फैमिली माण्हुनि सां हाल ओरींदा आहियो, तव्हांखे छा खपे छा न खपे, हुननि जो लिटिल बेसिक नीड्स आहिनि उहे पूरी कयो। त इहा बि हिकु तमामु वॾी ॻाल्हि आहे। त बेसिकली द बॉटम लाइन इज़ जस्ट गिव लव एंड स्टेइंग अबाउट यंग इज़ तव्हां जीअं फील कयो था उहो ई आहियो। त मां हमेशह पाण खे फील कंदी आहियां दैट आई एम स्टिल एक्टिव, आई एम गुड इनफ। दिस इज़ नॉट अबाउट ग्रो यंगर आउटर ब्यूटी, ग्रो यंगर इज़ ऑल अबाउट इनर ब्यूटी। त मां कुझु बि आर्टिफिशियल न कंदी आहियां। एज़ यू कैन सी देयर इज़ नो बोटॉक्स साइंस, नो फिलर्स, नथिंग। इनफैक्ट मूंखे स्ट्रेस जे करे थोरो मुंहिंजी आई ट्विच थींदी आहे, पर मूंखे को बि एतिराज़ न आहे। द रीज़न इज़ I just surrender the way I am. So the beauty is inside the soul, what the person is doing, not what you are. So I believe inner beauty and my inner beauty je mata kam karni hai. So thank you so much Deepak for having me here, and I want all my Sindhi Bhavra Benaru to read this, help me in my mission, and janke bhi khape I can come wherever you all want me to and give a session on seniors. And this is not only about seniors. Ajikal ta 30-40 ja manu bhi they have health issues. So anything about health issues I can talk to them. हिकु सुवाल पुछंदुमि। हाँ प्लीज़। सडनली त कोई बि हिन कंहिं बि प्रोफेशन खे या कंहिं बि हिन खे चूंडींदो न आहे। तव्हांजे बि लाइफ में कुझु इवेंट्स थिया हूंदा या देयर मस्ट बी सम माइलस्टोन्स which forced you to pay attention to this health and fitness. त उहे छा हुया तव्हांजे ज़िंदगीअ में मूमेंट्स जंहिं वक़्तु तव्हां फ़ैसिलो कयो न मां त सुहिणी लॻंदमि, मां त हमेशह फिट रहंदमि, त उहे कहिड़ियूं मूमेंट्स हुयूं जंहिं तव्हांखे उहो कयो? हुन खां पोइ तव्हांजी जर्नी अगरि थोरे में ॿुधाए सघो।
मूं कॾहिं इहो सोचियो न कि मां फिट रहंदसि बिकॉज़ मुंहिंजे नज़र में छा आहे न जेको माण्हू जेको टाइप जो कर्म कंदो आहे उन मां उनजी ब्यूटी लाइक फॉर एग्ज़ाम्पल मां मेडिटेट थी कयां आई मेडिटेट एवरी डे त उहा इनर ब्यूटी इट स्टार्ट्स एनहेंसिंग आउटसाइड त जेको ताईं अंदरि आयो उहो ॿाहिरि शो कंदो आहे ऐं मूंखे लॻे थो मां जेको बि इहो कमु कंदी आहियां त हिननि सीनियर्स जी जेका दुआ ऐं ब्लेसिंग्स आहे मूंखे उहा लॻी आहे ॿी ॻाल्हि मुंहिंजी मम जाम मुंहिंजी मम आहे न तकलीफ़ूं ॾिसी करे असांखे वॾो कयो पालियो त उन प्रोसेस में हुन पंहिंजी कॾहिं लुक आफ्टर न कई सॼो ॾींहुं हुनखे मतिलबु वी आर 4 सिस्टर्स त असांजे मथां सॼी ज़िंदगी हुन अर्पण कई पंहिंजे ॿारनि खे पाढ़ण जे लाइ एजुकेटेड करण जे लाइ त ओवर द पीरियड ऑफ टाइम व्हेन दीस ladies या these mothers they dedicate their life to their children somehow उन्हनि जे मथां एॾो प्रेशर थो अचे ऐं मुंहिंजी मम्मी जे मथां जाम हेल्थ इश्यूज़ प्रॉब्लम आया डिमेंशिया कैंसर रिप्लेसमेंट kidney problem and last में she died of atrial fibrillation which is a heart problem जिते सॼे बदन में पाणी भरजंदो आहे हर टाइम मूंखे हॉस्पिटल्स में वञी उहो पाणी कढणो पवंदो हो ऐं लास्ट में मुंहिंजी मम्मी ॾाढो सफ़र कयो फॉर 7 months त मूंखे ख़बर आहे मां घणो हॉस्पिटल्स में रही आहियां मम्मी सां त मूंखे ख़बर आहे कि छा वैल्यू आहे हिकु सुठी हेल्थ थियण जे लाइ त मां उहो ई कमु जेके मुंहिंजे मम्मी जे लाइ कंदी आहियां I want to do all this work for my senior ladies जेके बि जंहिंखे बि मुंहिंजी हेल्प खपे ऐं मां उन में पंहिंजे माउ जो रूप ॾिसंदी आहियां That is really so nice of you that you think like that. Yes. ऐं हिकिड़ो आख़िरी सुवाल पुछणु चाहींदुमि कि फटाफट में तव्हां अगरि कुझु टिप्स ॾियणु चाहींदो कि ॿ टे टिप्स के हाउ टू like you know what are the things we observe in our life या कई आसन या कुझु हुजे जेको माण्हू अॼुकल्ह फॉलो करे अॼु बि तव्हां वांगुरु यंग थी सघंदा या सो अॼुकल्ह जे टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे माण्हुनि खे पंहिंजे लाइ वक़्तु नथो मिले न को ॿियनि जे लाइ वक़्तु थो मिले त एटलीस्ट 30 minutes अगरि तव्हां डेडिकेट करे सघो था कीप योर फोन 30 minutes अवे खाधो खाइण वक़्तु फोकस ऑन योर फूड बिकॉज वॉट वी डू इज़ खाधो बचे थो त वी आर ऑन आवर फोन एंड वी आर ईटिंग राइट त वॉट एवर यूर ईटिंग ऑल्सो 30 minutes बी कनेक्टेड बिकॉज आई बिलीव त जेको बि कंदा अगरि यू आर कनेक्टेड विथ योर सोल त उनजो जेको फल आहे द आउटकम आहे इट्स मोर ब्यूटिफुल लाइक व्हेन यू मेडिटेट if you're sitting for your meditation and if your phone rings then that connection is not there so whatever you do it has to have a connection so if you start like maybe if it is not 30 minutes if you're so busy start with 5 minutes 10 minutes whatever you want so try to do that second thing is मुंहिंजे बुक में लिखियल है medication is a myth meditation is real मतलब हर कंहिं ॻाल्हि में तकर में मथे में सूर आहे दवा वठो क्रोसिन वठो पैरासिटामोल वठो त डोंट डू दैट एंड ॿी ॻाल्हि छा आहे असांजी जेका कम्यूनिटी आहे असीं घणो डिपेंड था कयूं मायूं नौकरनि ते स्टाफ ते त छा थो थिए असां इरिटेट जल्दी था थियूं फॉर एग्ज़ाम्पल लेडीज़ जे घर में मायूं ईंदियूं आहिनि कुक ईंदा आहिनि अगरि उहे नथा अचनि त यू नो 10 दफ़ा फ़ोन करणु चालू सभिनि खे इन खां बेटर आहे ट्राई नॉट टू डिपेंड ऑन अदर्स एंड डू योर वर्क ऑन योर ओन बिकॉज वॉट हैपन्स इज योर थॉट्स आर वेरी इंपॉर्टेंट मतलब खाली फोटो में सेल्फी न हुजे कम में भी थोड़ो सेल्फी एग्जैक्टली पे अटेंशन ऑन योर सेल्फ लाइक फर्स्ट यू नो अगरि तव्हांजी माई न आई मिसाल जे तौर ते थी मां इहो ॾियां त पहिरीं तव्हांखे स्लोली गुस्सो ईंदो दैट्स लाइक एन इमोशन Now when the emotions are coming like oh my god मेरा बेटा आएगा मेरी बहू आएगी खाना रेडी नहीं है बच्चे आएंगे तो that is an emotion then that emotion turns into a thought and then when it is a thought it transfers into a reaction and then you create that behavior
then you know just burst out. And that creates क्यों the- नहीं आओ? And that atmosphere is so Atmosphere. bad. So these create very negative hormones in your body, which you really need to take care, because these are the negative hormones that keep piling up and then can के रूप में बीमारी जे फॉर्म में निकरंदा आहिनि. So please give little me time. My classes are more about me time. मां meditation कराईंदी आहियां. मां सभिनि खे 40 50 लेडीज़ आहिनि, या त पिक्चर ते वठी वेंदी आहियां, या वी हैव लाइक अ पानी पूरी सेशन, वी गो आउट, या वी गो टू जुहू बीच एंड डू योगा सेशन. त फ़ोन सभु पासे में हूंदा आहिनि. मां जॾहिं बि हेतिरी ट्रेनिंग कंदी आहियां कॾहिं फ़ोन ते हथु न लॻाईंदी आहियां. सो इहो करणु ॾाढो इम्पॉर्टेंट आहे. त थोरे चेंजिस लाइफ में आणियो. You don't have to do anything more, and try to make your own discipline and make realistic goals. Like I started running at the age of 47. So I never planned that I'm going to run a marathon, and today I'm a marathon coach. And I started trekking when I was 57. My highest mountain in Maharashtra, which is called Kalsubai, ute ma trekking karan vyas. छो त मूंखे मिसिस ग्लैडरक्स ऑफ इंडिया 2006 में मिसिस करेज जो अवॉर्ड मिलियो. ऐं मूंखे एक्चुअली हाइट सां ॾाढो फियर आहे. त मां जॾहिं माउंटेन ते चढ़ियसि त सही, बट व्हेन आई लुक्ड एट इट एंड आई सेड ओ माय गॉड, हाउ विल आई गो डाउन? So I said, no, Mala, this is the title I have got and I have to prove myself. So little push is very important, and I have understood, we work beautifully under pressure. Manu Chandan stress hai, but stress maybe if you take it in a positive way, you can use that stress in a very positive way. So put your little self and do it. Try to change yourself, try to challenge yourself. So that's it. You know? जीअं माण्हुनि जी उमिरि वधंदी आहे त हो पंहिंजे लाइफ में चैलेंजिस घटाईंदा वेंदा आहिनि ऐं तव्हां पंहिंजे लाइफ में चैलेंजिस वधाईंदा विया. ऐं इट्स रियली इंस्पिरेशनल एंड मोटिवेटिंग कि तव्हां कीअं पंहिंजे लाइफ खे वधीक सुठी शेप ॾिनी आहे. नयूं चैलेंजिस तव्हां उन जी तरफ़ अॻियां वधिया आहियो. इट्स really nice talking to you and feels really good. Yeah, I'll give you one more example. My youngest daughter is a Nike coach, Nike runner, Nike pacer and a model. The Nike sponsors her time, जेके courses थींदा आहिनि. त हिकिड़े ॾींहुं मूं पंहिंजे धीअ खे चयो, न you know what, I've signed up for a marathon course. And she said, really? Where it is? थोड़े ॾींहंनि खां पोइ she came and showed me. Nike sent this email. So mother and daughter, just couple of years back, we were doing the course together in the college. So the teachers were saying, oh my God, I've never seen at this age mother and daughter doing the course together. So it's a beautiful feeling. There's no end for learning. Jiya manu vadan, you should learn more and more, educate yourself. Thank you so much. Pleasure. तमामु सुठो लॻो. Pleasure is mine. It's really honor that you came. असांजे ऑफिस में आयो. Thank you. Thank you. Thank you so much. जेके असांजा ऑडियंस हूंदा, जेके ॾिसंदा, उहे बि हिन खे जाम वीडियो खे यूज़फुल पाईंदा ऐं हिन जो फ़ाइदो वठंदा. ऐं त यादि रखिजो. Grow younger with Mala Mansakhani. Thank you so much.